अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 3 अक्टूबर 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ नौजवान शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे खंभे गुम करण ख़िलाफ़ सिंध वासी सरापा एहतजाज बणियल। कराची ऐं हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। कराची बार पारां एहतजाजी तहरीक जो ऐलान। नामियारनि क़ानूनदारनि गनी अमान ऐं सरमद मीराणी खे खंभे गुम करण वारनि वाक़िअनि खे इंसानी हक़नि जी लताड़ करार ॾेई छॾियो। साना पारां अमेरिका में मुक़ररु पाकिस्तानी सफ़ीर खे ख़त गनी अमान चांडियो जी बाज़ियाबी जो मुतालबो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। कराची मां जबरी तौर खंभे गुम कयल क़ौमी कारकुन ऐं शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी जी आज़ादी लाइ सिंध वासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। कराची ऐं हैदराबाद में एहतजाजी धरणा हंया विया आहिनि, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो वियो। कराची जी अस्पताल मां क़ौमी सोच रखंदड़ कारकुन गनी अमान चांडियो जी गुमशुदगी खां पोइ संदसि भेण कराची जे फ़िरोज़ाबाद थाणे ते FIR दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। फ़िरोज़ाबाद थाणे ते सिंधु अमान चांडियो पारां दाख़िल कयल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त मुंहिंजो भाउ पंहिंजी धीअ जे इलाज लाइ कराची जी ख़ानगी अस्पताल में आयल हो। अंगारे जे ॾींहुं शाम 4 वॻे नंढो भाउ सफ़ीउल्ला ऐं मुंहिंजो मुड़ुसु इनायतुल्ला अस्पताल में मौजूदु हुआ त उन वक़्तु गनी बि पंहिंजे ॿारनि सां अस्पताल पहुतो। ओचितो 5 खां 6 गाॾियूं जिन में रेंजर जूं गाॾियूं ऐं 2 वीगो डाला बि शामिलु हुआ उहे अस्पताल पहुतियूं। उन्हनि गाॾियुनि मां निकिरंदड़ 15 खां 20 माण्हू जेके सिविल कपिड़नि में मलबूस हुआ अस्पताल अंदरि दाख़िल थिया ऐं मुख़्तलिफ़ कमरा चेक करण बाद गनी अमान जे कमरे में दाख़िल थिया। सिंधु अमान पारां मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त मुंहिंजे भाउ खे बग़ैर कंहिं इल्ज़ाम जे गिरफ़्तार कयो वियो जेको गैर क़ानूनी अमल आहे। तंहिं करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। गनी जे भाउ सैफ़ुल्ला ॿुधायो त मुंहिंजो भाउ समाजी कारकुन आहे, इंसानी हक़नि बाबति ॻाल्हाए थो जेको संदसि ॾोह आहे, छो त पाकिस्तान में सच ॻाल्हाइण बि ॾोह बणिजी वियो आहे। गनी जे वालिद अमानुल्लाह चांडियो जो चवणु हो त मुंहिंजो पुटु सिंधियन नेशनल कांग्रेस जी शागिर्द विंग जो ऑर्गेनाइज़र आहे। हुन सिंध यूनिवर्सिटी मां पॉलिटिकल साइंस में मास्टर जी डिग्री हासिलु कई आहे, जॾहिं त इंटरनेट जे शोबे सां लाॻापियलु आहे। संदसि चवणु आहे त मुंहिंजे पुट जो कंहिं बि पाबंदी मढ़ियल तनज़ीम सां को वास्तो न आहे, पर हू इंसानी शहरी हक़नि जी सियासत सां वास्तो रखे थो। अमानुल्लाह चांडियो ॿुधायो त जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में सक़ाफ़ती ॾींहुं मल्हायो वियो हो ऐं शागिर्दनि ते केस दाख़िल कयो वियो हो, तॾहिं बि मुंहिंजे पुट जो नालो उन केस में शामिलु कयो वियो हो। तोड़े जो उन वक़्तु मुंहिंजो पुटु घर में मौजूदु हो। बाद में उहो इल्ज़ाम ग़लति साबित थियो ऐं अदालत खेसि बरी करे छॾियो हो। सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻवाननि ऐं गनी अमान चांडियो जे वारसनि पारां कराची में पिणु ॿिए ॾींहुं बि एहतजाजी धरणो जारी रखियो वियो। एहतजाजी धरणे जी अॻवानी सिंधियन नेशनल कांग्रेस जो अॻवान सारंग जोयो ऐं ॿिया करे रहिया हुआ, जॾहिं त उन मौक़े ते नामियारे राॻीअ सदाम राजपर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। PP शहीद भुट्टो समेत मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि सां वास्तो रखंदड़ कारकुन शरीक थिया। सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻवान सारंग जोयो ॻाल्हाईंदे चयो त
सिंध लाइ जाखोड़ण जे इल्ज़ाम में गनी अमान चांडियो खे खंभे गुम कयो वियो आहे। असीं जंहिंजी मज़मत करियूं था। गनी अमान चांडियो जो ॾोह इहो आहे जो हूअ सिंधियन नेशनल कांग्रेस जी शागिर्द विंग जो अॻवान आहे ऐं हूअ सिंध लाइ जाखोड़े थो। हुन वधीक चयो त जेकॾहिं पंहिंजी धरती लाइ जाखोड़ण जदोजहद करण ॾोह आहे त उहो ॾोह असां कंदा रहंदासीं। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते गनी अमान चांडियो खे आज़ादु कयो वञे। गनी अमान चांडियो जी आज़ादी लाइ हैदराबाद में वाधू वाह वटि नेशनल हाईवे ते एहतजाजी धरणो हंयो वियो। एहतजाजी धरणे जी सरबराही गनी अमान चांडियो जो वालिद ऐं गनी अमान चांडियो जी अमड़ वारा करे रहिया हुआ। मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि सां वास्तो रखंदड़ क़ौमी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे गनी अमान चांडियो जे वालिद अमानुल्लाह चांडियो चयो त तालिबान कोन्हे को, हुनखे बम ब्लास्ट कोन कया आहिनि, हुन को अहिड़ो जुर्म कोन कयो आहे। हुनजो ॾोह इहो आहे त हू चवंदो आहे त वतन वतन माना सिंध। हाणे उन वतन माना सिंध चवण जे ॾोह में हुनखे खंभियो वियो आहे, जेका हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। हुबुल वतन मिनल ईमान जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त वतन जी हुब ईमान जो जुज़ो आहे। अॼु बि वतन जा माण्हू तव्हां सां गॾु आहिनि, नौजवान तव्हां सां गॾु आहिनि, असीं शुक्रगुज़ार दोस्त गॾु आहिनि, असां सिंध जा आशिक़ तव्हां सां गॾु आहिनि, मीडिया असां सां गॾु आहे, वुकला बिरादरी असां सां गॾु आहे, सिंध जो शऊर असां सां गॾु आहे, समाजी सोशल वर्कर, एक्टिविस्ट, इंसान दोस्त ऐं समाज सुधारक माण्हू असां सां गॾु आहिनि, अदीब मुफ़क्किर दानिश्वर असां सां गॾु आहिनि। इहा असांजे लाइ ख़ुशाईंदह बि आहे ॻाल्हि, पर उन सां गॾोगॾु दिलि बि ॾुखे थी त हिकिड़े असांजे शऊर वारे छोकिरे खे पॉलिटिकल साइंस जो ग्रेजुएशन थियल, जेको सियासत जो साइंसी इल्मु जो शागिर्दु आहे, उहो कानून ते ॻाल्हाईंदो त बाबा हीअ कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी थी थिए, इंसानी हक़नि जी लताड़ थी थिए, इंसान सां अन्याय थो थिए पियो। हीअ कानून कोन्हे, हीअ रिश्वतखोरी आहे, हीअ भत्ताखोरी आहे, हीअ जेका ज़ुल्मियत ऐं बर्बियत आहे, इहा न थियणु घुरिजे इन मुल्क में। उन ते ज़रूरु ॻाल्हाईंदो ऐं उहो ॻाल्हाईंदो जंहिंजे ॾोह में हुनखे खंभियो वियो आहे। असीं गुज़ारिश था कयूं वरी बि इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खे, आला इदारनि खे, एमएनटी इंटरनेशनल खे, त असांजे गनी अमान नौजवान खे आज़ादु कयो। हैदराबाद में वाधू वाह वटि लॻल एहतजाजी धरणे खे ख़तमु कराइण लाइ हैदराबाद पुलिस जा अमलदार पहुता, जिन मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं। पुलिस अमलदारनि पारां 6 ॾींहनि जी मोहलत तलब कंदे चयो वियो त एहतजाजी धरणो ख़तमु कयो। 6 ॾींहनि जे अंदरि गनी अमान खे ज़ाहिरु कयो वेंदो, जॾहिं त वारसनि पारां 6 ॾींहनि जी मोहलत खां इनकार कंदे एहतजाजी धरणो जारी रखण जो ऐलान कयो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे गनी अमान चांडियो जी अमड़ चयो त हा, मुंहिंजे जेको आहे त बचिड़े मूंखे का ख़बर न आहे, हिननि ते को यकीन न आहे त मुंहिंजे खे अलाए छा आहे को अॻे ई हो माना बीमार माण्हू, कमज़ोर, अलाए तव्हां हुन सां केतिरो ज़ुल्म कयो, केतिरो तशद्दुद कयो, मूंखे त का ख़बर न आहे। मूंखे शौक़ु आहे त मां पंहिंजा झुगा घर सर छॾे जेको मां हिन रोड ते पंहिंजा बचिड़ा वठियूं जेको वेठी आहियां, शौक़ु खां त कोन वेठी आहियां। मूंखे तव्हां मुंहिंजो बचो जेको आहे त हाणे जो मां तव्हांखे तव्हांजो रोड खोले थी ॾियां, आज़ादु करे थी ॾियां। सर अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का, मुंहिंजो बचो, मुंहिंजा बि आंडा हिन महिल ॾुकनि था, मुंहिंजा बि पटिजनि था। मूंखे मुंहिंजो पुटु आहे, जो मुंहिंजे पुट ते केस हयो अथनि न, उहो कोर्ट में ज़ाहिर कनि न। बाक़ी लिखण जो कमु कहिड़ो अॼु न सुभाणे, सुभाणे न परी, इहो छा मतिलबु आहे? एतिरो सर मूंखां बि बर्दाश्त नथो थिए। मां बि हिकु माउ जी दिलि थी रखां, मां बि माउ आहियां। मूंखे मुंहिंजो बचो जेको आहे त ॼण मां हिननि खे रोड हिननि जो ख़ाली करे थी ॾियां। बाक़ी ईअं राति बि मूंसां थियो, मां रोड ख़ाली न कंदसि जेतर मूंखे मुंहिंजो पुटु न मिलंदो। सर कुझु बि न, कुझु बि कोन। सारे ॾींहं में असां सां को राब्तो कोन थियो। 12 बजे जो असांखे टाइम ॾिनऊं। जांच जेको आहे त माना शाम जा 6-7 असां ज़ोरो करे अचे पाण हिते वेही रहिया आहियूं। इन विच में असां सां कोई बि राब्तो न। DSP कयो न कई SH कयो त चयईं, DSP चयो न त मां तव्हांखे जेको आहे त ॿुधाईंदुमि त छा मां मथे ॻाल्हाए तव्हांखे उहा ॾींदुमि जवाबु, त हाणे छा थियो आहे छा न थियो आहे। पर कुझु बि न, काश न। ईअं त मुंहिंजे बि अंदर में बाहि थी भरे, मां कीअं चुप करे वेही रहंदसि घर में सुम्ही। वञी जेका जंहिंजा हेतिरा 2 बचिड़ा जेके अस्पताल खां कढी उहे फिटी कया अथनि, उन्हनि जो इलाज बि कोन्हे को, काश न। उहे मुंहिंजा मरनि जा मुंहिंजा बचा।
हैदराबाद में लॻल एहतजाजी धरणे में वकील अॻवाननि पिणु शिरकत कई, जॾहिं त क़ौमी कारकुननि तोड़े क़ौमपरस्त तनज़ीमनि जे अॻवाननि बि शिरकत कई। नामियारे रागी वकार मल्लाह ऐं अनु सोलंगी पिणु क़ौमी गीत ॿुधाया। उन मौक़े ते जसकम जे सीनियर अॻवान पुनल सारे पिणु ख़िताब कंदे चयो त मां चाहियां थो हिन धरतीअ ते को कारो नाणो की न हुजे, हिते माण्हू सभु आज़ाद हुजनि, को जेल ऐं थाणो की न हुजे। दोस्तो ऐं साथियो, ही को कल्ह पहिरियों कहर नाहे थियो। ही ज़ुल्म, ही जबर, ही ॾाढ, ही बर्बरियत उन ॾींहं खां शुरू आहे जॾहिं मेराण यूनिवर्सिटीअ जो प्रोफेसर अशोक ऐं अताउल्ला मेंगल जो पुट बलोचिस्तान मां असदुल्ला मेंगल जेका खंभे गुम कया विया। इहा ज़ुल्फ़कार भुट्टे जी हुकूमत हुई ऐं उन ॾींहं खां अॼु जॾहिं ज़रदारी हुकूमत ते वेठो आहे त साॻियो वर्दी को सम्झो, साॻियो अमल आहे, साॻी जारियत आहे, साॻी बर्बरियत आहे, पर को पुछण लाइ तयार नाहे। क़ौमी कारकुन गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे खंबे गुम करण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज जो सिलसिलो काल्ह जारी रहियो। जीअं सिंध मुहाज़ पारां सिंध मां खंबे गुम कयल सिंध जे क़ौमी कारकुननि, जीअं सिंध मुहाज़ ज़िले शिकारपुर जे अॻवान सोबदार चांडियो, ज़िले सांगड़ अॻवान परवेज़ चांडियो, क़ौमी कारकुननि गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी जी आज़ादी लाइ रतोदेरो जे टैक्सी स्टैंड खां अयाज़ बुलेदी, हबीब सिंधी, बदर जतोई, सदाकत चांडियो, कामिल अबड़ो ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौर ते आज़ादु करण जो मुतालबो कयो। जीअं सिंध मुहाज़ चेयरमैन रियाज़ अली चांडियो, जसकम शहीद बशीर कुरैशी जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कालाणी पुनल सारियो ऐं ॿियनि मथां दाख़िल केस जी मज़म्मत कंदे चयो आहे त सिंध में कारो क़ानून लागू थियल आहे। आमरियत जी भयानक शक्ल इहा आहे त बज़ाहिर पाकिस्तान में पार्लियामेंट, अदालतूं ऐं हुकूमतूं त मौजूदु आहिनि, पर इज़हार जी आज़ादी ऐं सियासी चुरपुर ऐं सिंध जी ॻाल्हि करण खे ॾोह सम्झो वञे थो। उहा कूड़ी FIR ख़तमु करियो। कुझु ॾींहं अॻु खंबे गुम कयल जीअं सिंध मुहाज़ शिकारपुर अॻवान सोबदार चांडियो, ज़िले सांगड़ जे अॻवान परवेज़ चांडियो, क़ौमी कारकुन गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे सरबराह नवाज़ ख़ान ज़ौर, जसकम बशीर ख़ान कुरैशी जे अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं ॿियनि अॻवान ते केस दाख़िल करण जी मज़म्मत कई आहे, जॾहिं त हुन मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे सरबराह नवाज़ ख़ान ज़ौर पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त जसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, सूफ़ी हाजन गुल, पुनल सारियो, राजा अल्ताफ़, ज़ाहिद शंबाणी, चाकर ख़ान शर, मुजीब पीरज़ादो ऐं ॿियनि क़ौमी कारकुन ते केस दाख़िल करण जी मज़म्मत कजे थी। शहीद AD शर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ थींदड़ एहतजाज ते केस दाख़िल करण बदिरां कातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। जीअं सिंध क़ौमी पार्टी जबरी गुमशुदगियुनि खे इंसानी हक़नि जी भञकड़ी सम्झे थी। कंहिं बि माण्हू खे खंबे गुम नथो करे सघिजे। उहो गैर क़ानूनी, गैर आइनी ऐं नाइंसाफ़ी भरियो अमल आहे। गनी अमान खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जे चीफ ऑर्गेनाइज़र गनी अमान चांडिये जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ ऐं संदसि आज़ादी लाइ संदसि भेण सिंधू अमान जी फ़रियाद ते सिंध हाई कोर्ट में पटिशन पिणु दाख़िल कई वई आहे। जॾहिं त वकील अॻवाननि पारां चयो वियो आहे त जेकॾहिं गनी अमान चांडियो खे आज़ादु न कयो वियो त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच, सीनियर वकील KB लगारी ऐं मीर मंगरियो चयो आहे त गनी अमान खे खंबे गुम करणु इंसानी हक़नि जी लताड़ आहे। क़ानून जी खुलियल ख़िलाफ़ वर्ज़ी कई वई आहे। जेकॾहिं गनी अमान खे आज़ादु न कयो वियो त असां न सिर्फ़ु अदालत जो दर खड़काईंदासीं पर एहतजाजी तहरीक बि हलाईंदासीं।
आमिर नवाज़ वड़ाइच मीर मंगरियो ऐं KB लगारी जो वधीक चवणु हो त अमान गनी चांदियों की जो फोर्स डिसअपेरेंस है उसकी मैं पुरजोर मजम्मत करता हूं और तमाम लॉ इन्फोर्समेंट इदारों से डिमांड करता हूं कि उसको जल्द अज जल्द बाजियाब किया जाए और उसको सामने लाया जाए। इन केस अगर अमान गनी चांदियों को सामने नहीं लाया गया और उसकी फोर्स जो सी डिसअपेरेंस है उसको खत्म ना किया गया तो इंशाअल्लाह ताला कराची बार एसोसिएशन इस एक्ट के खिलाफ एक मूवमेंट का आगाज करेगी और इस सूट को किसी सूरत बर्दाश्त नहीं करेगी। फोर्स अबडक्शन आहे। फोर्स अबडक्शन खां पोइ संसदो स्टेट इंस्टीट्यूशंस जंहिंमें व्हीकल्स यूज़ थियनि था, कुझु मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जा उहे अचनि था, हिकिड़नि पब्लिक स्पॉट्स सां माण्हू खणनि था, उन जा CCTV फुटेज बि हूंदा आहिनि पर उहे ग़ाइबु कया वेंदा आहिनि। पुलिस अवेयर हूंदी आहे त बि उहा न त फ़क़ति रिपोर्ट कोन दाख़िल कंदी आहे पर उहा पुलिस बि जेको आहे सो मम हूंदी आहे त उहो ॿुधाए सघे त कहिड़नि इदारनि जा माण्हू आया ऐं केरु खणी वियो उन्हनि खे। पाकिस्तान जे आइन में सिविल लिबर्टीज़ सेफ गार्ड आहिनि। पाकिस्तान जे आइन में इहा हिकिड़ी वॾी जेको आहे सो ह्यूमन राइट्स जी वायोलेशन आहे त कंहिं माण्हू खे खणिजे, खणी ग़ाइबु करे छॾिजे। मूंखे ॿुधायो त हिकिड़ो माण्हू जेको हॉस्पिटल में आहे गनी अमान चांडियो, उहो हॉस्पिटल में आहे, उनजा ॿार जेके आहिनि से क्रिटिकल कंडीशन में आहिनि, उहो हुते कहिड़ी लोफरपाई पियो करे, उहो कहिड़ी बदमाशी पियो करे, कहिड़ो रियासत जे ख़िलाफ़ कमु पियो करे। तंहिं करे असां सम्झूं था त जेकॾहिं ॾिसो अदालती निज़ाम मौजूदु आहे, जेकॾहिं भला कंहिं माण्हू ते का चार्ज आहे, को किसो आहे त तव्हां हुनखे अदालतनि में पेश कयो, लेकिन असीं सम्झूं था हीअ ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे। हिन ते असां शदीद मज़म्मत बि कयूं था। नालो एडवोकेट सजाद अहमद चांडियो आहे, मां सुप्रीम कोर्ट जो वकील आहियां। ॾिसो हीअ जेको जबरी गुमशुदगियूं आहिनि, बदकिस्मती सां इहो सिंध ऐं बलूचिस्तान में तमामु पुराणो हिकिड़ो मामिलो आहे। ॿियनि सूबनि में बि हूंदो पर घणे में घणो हुनजो शिकार सिंध सूबो थिए थो ऐं बलूचिस्तान बि थिए थो त माण्हुनि खे खंभे ऐं उन्हनि खे गुम कयो थो वञे। उन में अदीब शामिल आहिनि, उनमें वकील बि शामिल आहिनि, उनमें दानिश्वर बि शामिल आहिनि, उनमें लेखक बि शामिल आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो हाणे गनी अमान खे जेको कल्ह खंभे गुम कयो वियो आहे कराची मां हिकिड़े प्राइवेट अस्पताल मां, इहो लकात उते मौजूदु समूरनि माण्हुनि ॾिठो आहे त कहिड़नि सरकारी एजेंसीज़ जूं गाॾियूं आयूं आहिनि, उन जा अमलदार आया आहिनि, उहे अंदरि घिड़िया आहिनि, उहे ॿारनि सां ज़दोकोप करे उनजी घरवारीअ खे जंहिंजी ताज़ो ऑपरेशन थियल आहे उनखे घेलियो वियो आहे, उनजी भेण सिंधू अमान खे घसीटे घेले ऐं उनखां पोइ गनी अमान खे उतां अगवा करे खणी विया आहिनि, जंहिंजो को सबबु कोन्हे। गनी अमान खां जेके दोस्त वाक़ुफ़ु आहिनि सिंध में रहंदड़ या सिंध खां ॿाहिरि, त हू लतीफ़ जो पारखू आहे, हू जेॾीमहिल भिटाई जो शाह जो रिसालो पढ़े थो त तव्हांखे ॿुधण में हिकिड़ो सुरूर मिले थो। हुनजो को एज सच को ॾोहो कोन्हे, को कंहिं बि अहिड़े मामले में मुलविस कोन्हे। पुरअमन एहतजाज करणु, पुरअमन प्रोटेस्ट करणु ऐं पंहिंजे माण्हुनि जो केस रखणु हर शहरीअ जो बुनियादी आइनी हक़ आहे। माण्हू ॻाल्हि करे थो। हाणे शाह जे रिसाले पढ़ण सां ऐं पंहिंजी गुफ़्तगू करण सां बि जेकॾहिं रियासत खे तकलीफ़ थी पहुचे त इहो मुंहिंजे ख़्याल में को चङो पैगाम कोन्हे को। ऐं जेकॾहिं तव्हां शहरनि खे जबरी गुमशुदगी कंदा वेंदव त तव्हां छा था सम्झो त उनजे बदिले में जेके माण्हू रहनि था उहे तव्हां सां मोहबत जी नज़र सां ॾिसंदा या उन जूं जेके हमदर्दियूं आहिनि से उन तरफ़ थींदियूं, क़तई कोन थींदियूं। हीअ त नफ़रत जो हिकिड़ो ॿिज छटियो पियो वञे जेको गुज़िरियल 76 सालनि खां सिलसिलो हलंदो थो हले। इहो वधी जॾहिं वण थियो त हीअ पोइ मूंखे नथो लॻे त हीअ चङा मुड़ुस ॿार उहो खणी सघंदा ऐं पंहिंजनि पुराणनि तजुर्बनि खां सिखणु खपे। तव्हां ॾिठो हूंदो त इहा साॻी सूरत हाल जॾहिं थी बांग्लादेश में त हालत इहा थी ऐं हींअर बलूचिस्तान जी सूरत हाल खां बि वाक़ुफ़ु आहियो। तव्हां ख़ुदि ख़ैबर पख्तूनख्वा जी सूरत हाल खां वाक़ुफ़ु आहिनि उहे दुरियूं जेके इहा हरकत कनि थियूं। ऐं सम्झां थो त गनी अमान जी जबरी गुमशुदगी हिकिड़ो मुकमल तौर ते गैर आइनी गैर क़ानूनी अमल आहे ऐं जेके बि माण्हू ऐं जेके बि एजेंसीज़ हिन में मुलविस आहिनि उहे ख़ुदि मुंहिंजे ख़्याल में त उहे ख़ुदि वतन दुश्मन थी सघनि था, छाकाणि त तव्हां पंहिंजे वतन जे शहरनि खे खणी खंभे गुम कंदव त उनजो पैगाम को चङो कोन वेंदो शहरनि तरफ़। जामशोरो बार एसोसिएशन पारां पिणु गनी अमान चांडियो जी जबरी गुमशुदगी जी मज़म्मत कई वई आहे। करारदाद पास कंदे जामशोरो बार पारां चयो वियो आहे त गनी अमान खे उन वक़्तु खंभियो वियो जंहिं वक़्तु हूअ बीमार ॿार जो इलाजु कराइण लाइ इस्पताल पहुतल हो। हुननि चयो त इहा इंसानी हक़नि जी बदतरीन लताड़ आहे जो कंहिं शख़्स खे उन जे बीमार ॿार साम्हूं खंभियो वञे। हुननि मुतालबो कयो आहे त गनी अमान खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे।
सन भरिसां सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जे चीफ ऑर्गेनाइज़र गनी अमान चांडियो खे कराची में खंबे गुम करण ख़िलाफ़ एंडस हाईवे ते धरणो हयो वियो। उन मौक़े ते सिंधियन नेशनल कांग्रेस सन जे अॻुवाण शहज़ाद जोयो जसकम, शहीद बशीर ख़ान, तालके अॻुवाण हसनैन शाह, शहरियार मेमण ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु कराची मां बेगुनाह पंहिंजे ॿारनि अॻियां इस्पताल मां गनी अमान चांडियो खे खंबे गुम कयो वियो आहे, जंहिंजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। इंसानी हक़नि जूं तनज़ीमूं किथे आहिनि? हीअ किथां जो कानून आहे? कंहिं माण्हू खे खंबे गुम कयो थो वञे, जेकॾहिं उन्हनि जो को ॾोह आहे त कोर्टनि में पेश कयो वञे, पर हिते लाक़ानूनियत आहे। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। जीए सिंध क़ौमी मुहाज़ आरिसर ज़िले ठठे पारां क़ौमी कारकुननि गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी समेत खंबे गुम कयल समूरनि क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी हफ़ीज़ आज़ाद ऐं ॿिया करे रहिया हुआ। जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन आरिसर पारां जारी कयल बयान में सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र गनी अमान चांडियो जी गुमशुदगी जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कई वई आहे। हुननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते गनी अमान चांडियो खे आज़ादु कयो वञे। गंबट में पिणु सिंधियन नेशनल कांग्रेस स्टूडेंट्स जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र गनी अमान चांडियो, सरमद मीराणी ऐं ॿियनि जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गंबट प्रेस क्लब साम्हूं थियल एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी गुलाब नारेजो, इम्तियाज़ माची ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त गनी अमान चांडियो लतीफ़ जो पारखू आहे, सरमद मीराणी साईं GM सैद जो अमन पसंद पैरोकार आहे, ॿिन्ही खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। सिंधियन एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना जे सदर डॉक्टर मक़बूल हालेपोटो पारां वाशिंगटन में मुक़ररु पाकिस्तानी सफ़ीर खे गनी अमान चांडियो जी बाज़ियाबी लाइ ख़त लिखियो वियो आहे, जंहिंमें साना जे सदर पाकिस्तानी सफ़ीर ते ज़ोर भरियो आहे त गनी अमान जी गैर मशरूत आज़ादी खे यकीनी बणायो वञे। ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज़ेशन ऑफ पाकिस्तान जे सीनियर अॻुवाण एडवोकेट इंद्रजीत लुहाणे जारी कयल बयान में चयो आहे त धरती जे दलेर पुट मुसलसल सिंधी क़ौम जी आजपाई जे लाइ जदोजहद में अॻियां रहंदड़ कामरेड गनी अमान चांडियो राज जे रहज़न तां हिकु दफ़ो ॿीहर खंबे गुम कयो वियो आहे। शागिर्द अॻुवाण जी गिरफ़्तारी जी सख़्तु मज़मत करियूं था। केस जल्द खां जल्द ज़ाहिर कयो वञे। जेकॾहिं मथसि को केस दाख़िल थियल आहे त हुन खे अदालत में पेश कयो वञे। बदीन में पिणु गनी अमान खे जबरी तौर खंबे गुम करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी तनवीर कातियार, सलमान जरवार, अब्दुल सत्तार सिंधी, नज़ीर देशी, अमीर बख़्श सुमरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। जसाफ़ पारां कयल एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त गनी अमान चांडियो जी जबरी गुमशुदगी रियासती ॾाढ जबर आहे, जेको असांखे कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। जेकॾहिं गनी अमान चांडियो खे आज़ादु न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो, पोइ सॼी सिंध सरापा एहतिजाज हूंदी। असां हिन मुल्क जे इदारनि खां इहा घुर करियूं था त गनी अमान खे फौरी तौर आज़ादु कयो वञे। खंबे गुम कयल गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी जी आज़ादी लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। नसीराबाद में वॉइस ऑफ मिसिंग पर्सन्स पारां कराची मां खंबे गुम कयल गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी समेत ॿियनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ नूनारी मोहल्ले खां ससुई लोहार, अमजद सिंधी, अली गुल कांधड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब ताईं मार्च करे एहतिजाजी धरणो हयो वियो। एहतिजाजी धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि, वॾे अंग में शहरियुनि ऐं औरतनि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध जी कोआर्डिनेटर ससुई लोहार चयो त सिंध अंदरि मुसलसल इंसानी हक़नि जी लताड़ थी रही आहे। जबरी गुमशुदगियुनि में तेज़ी इख़्तियार कई वई आहे। रियासत जे हिन अमल जी मज़मत कई वञे थी। ताज़ो ई शागिर्द सियासत जे अॻुवाण गनी अमान चांडियो खे
कराची जे इस्पताल मां सरमद मीराणी खे घरां खंभे गुम कयो वियो आहे। असीं इंसानी हक़नि जे तनज़ीमुनि ताईं पंहिंजी ॻाल्हि खे वरजाईंदासीं ऐं इंसाफ़ जी घुर करियूं था त सिंध अंदरि रियासती ॾाढ ख़तमु करे वारसनि खे इन ज़ुल्म मां निजात ॾियारी वञे। गनी अमान चांडियो सरमद मीराणी समेत खंभे गुम कयल क़ौमी सियासी समाजी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। उन मौक़े ते ख़िताब कंदे सईद चांडीअ जो चवणु हो त रियासत असांजा माण्हू खणे ऐं गुम करे पई, पोइ असांजी हिदायत वांगुरु शहीद पई करे। रियासत खे ख़बर आहे त तव्हां हिकु हिदायत लोहार शहीद कंदा त 10 ॿिया हिदायत लोहार पैदा थी वेंदा। सिंध मां जबरी गुमशुदगियूं ख़तमु कयूं वञनि, जल्द खां जल्द असांजे साथियुनि खे आज़ादु कयो वञे। गनी अमान चांडियो सरमद मीराणी ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ डॉक्टर नियाज़ कालाणी पुनल सारियो ऐं ॿियनि मथां केस दाख़िल करण वारे वाक़े ख़िलाफ़ घोटकी प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जॾहिं त ॾहरकी में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॾहरकी में थियल एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी जसकम अॻवान मीर हसन लाशारी, हैदर ख़ान शर, कामरेड जावेद देशी, यासर सुमरो, रहीम देशी, ख़लील सिंधी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान चयो त सुई गैस जे साफ़ी एडी शर जे नाहक क़तल ख़िलाफ़ एहतजाज करण ते जसकम शहीद बशीर ख़ान जे सरबराह डॉक्टर नियाज़ कालाणी पुनल सारियो ऐं ॿियनि मथां सियासी बुनियादनि ते केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंजी मज़मत करियूं था। अॻवाननि वधीक चयो त कराची जे इस्पताल मां 5 ॿारनि जो इलाज कराइण दौरान शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो, सरमद मीराणी, ॾारियो ख़ान जखराणी ऐं ॿियनि खे खंभे गुम कयो वियो आहे, जेका इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। उन्हनि मुतालबो कयो त डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनल सारियो ऐं ॿियनि मथां दाख़िल कूड़ा केस ख़तमु कया वञनि। उन्हनि इहो पिणु मुतालबो कयो त गुम कयल शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। ख़ैरपुर नाथन शाह में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी काशिफ़ गाॾही, बाकर गाॾही ऐं ॿिया करे रहिया हुआ। नामियारे लेखक ऐं दानिश्वर जामी चांडीअ अवाम खे अपील कंदे चयो आहे त हर खंभे गुम कयल जी आज़ादी जो सघारो आवाज़ बणिजो। वारो कंहिंजो बि अची सघे थो, ख़ासि तौरु उहे सभु जिन वटि ज़मीर ऐं बहादुरी सां सच चवण जी सघ आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस यूनिट लाड़काणो पारां खंभे गुम कयल सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र गनी अमान चांडियो, क़ौमी कारकुन सरमद मीराणी ऐं ॿियनि खंभे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ लाड़काणे प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवान चयो त गुज़िरियल ॾींहुं सनाफ़ अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे जबरी तौर ते खंभे गुम कयो वियो आहे, जेको न सिर्फ़ु इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे पर गॾोगॾु पाकिस्तान जे पंहिंजे क़ानून जी भञकड़ी पिणु आहे। हीउ सिलसिलो केतिरे वक़्त खां जारी रियासत जी बरबरियत जी हिकु निढड़ी कड़ी आहे। माज़ी में बि ईअं ई क़ौमी कारकुननि खे खंभे उन्हनि खे कूड़नि मुक़ाबलनि में शहीद कयो वियो आहे। उन लाइ सनाफ़ अॻवान गनी अमान चांडियो, क़ौमी कारकुन सरमद मीराणी जे फौरी तौरु आज़ादी जो मुतालबो कयूं था ऐं गॾोगॾु सिंध मां खंभे गुम कयल समूरनि क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबी जो पिणु मुतालबो कयूं था। सिंधियन नेशनल कांग्रेस मरकज़ जे सॾ ते चीफ ऑर्गेनाइज़र गनी अमान चांडियो जी आज़ादी लाइ ऐं रियासती जबर ख़िलाफ़ ठुल में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी असफंद इस्माइल भट्टी, शुएब नूनारी, बशीर सरकी, फरहान बंगलाणी, शाहिद सरकी, बख़्तुल्लाह नूनारी, हिज़बुल्लाह सरकी, ज़ुहेब ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवान चयो त जेकॾहिं जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बंदि न कयो वियो ऐं क़ौमी कारकुननि खे बाज़ियाब न करायो वियो त एहतजाजी तहरीक खे वधायो वेंदो। सिंध ऐं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ सोरठ सिंधू पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त क़ानून लागू कंदड़ इदारा पाण क़ानून जी भञकड़ी करे रहिया आहिनि। जेकॾहिं क़ानून लागू कंदड़ पाण ई क़ानून जी भञकड़ी कनि त क़ानून ते अमल केरु कंदो। पंहिंजे जारी कयल बयान में सोरठ सिंधू वधीक चयो त सलाम नमस्ते दोस्तों, अॼु सुबुह जो मुंहिंजी लम्स में ड्यूटी हुई ऐं उनखां बाद में कराची में मुंहिंजी मदर जी डॉक्टर वटि अपॉइंटमेंट हुई ऐं उनखां पोइ 2-3 उन्हनि जी सोशल कमिटमेंट्स हुयूं। पर इन सभिनी जे
सोशल कमिटमेंट्स मां पोइ बि असां टाइम कढी करे कराची प्रेस क्लब ते गनी अमान लाइ हीअ जेको हिकिड़ी कैंप हलाए वेठा आहिनि, त उहो सिर्फ़ु गनी अमान लाइ कैंप न आहे जेको अॼु सचल ॻोठ मां मीराणी छोकिरे खे खयों अथनि, उन्हनि लाइ बि आहे। उन खां बाद में घणा ई क़ौमी कारकुन जेके आए ॾींहुं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन प्रिटेक्स्ट ते खणिया वञनि था त हू सोचनि था, उन वटि क़ौमी शऊर आहे, उन्हनि वटि समाजी शऊर आहे, उन्हनि वटि पॉलिटिकली शऊर आहे, त रियासत एॾी बौखलाई वई आहे इहो चवणु त रियासत जॾहिं पंहिंजा ठहियल कानून कोन पई मञे त पोइ आम माण्हुनि ते बि का मयार न आहे। छो त जेकॾहिं तव्हां लाइ उहो कॉन्स्टिट्यूशन हिकिड़ो पेपर ते लिखियल 2-3 जुमिला आहिनि जेके तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां इस्तेमालु कयो ऐं खणी करे डस्टबिन में फिटी कयो, त पोइ तव्हां मयार नथा ॾेई सघो त उहा जेका अवाम आहे या फिर सिटीज़न आहिनि उन ई कानून जी पाइदारी कनि। ऐं जेकॾहिं असां इहो चऊं था त तव्हांखे लॻे थो त ही क़ौमी दुश्मन आहिनि, त पोइ लीगल तरीक़े सां उन्हनि जे ख़िलाफ़ FIR थियणु खपे। लीगल तरीक़े सां तव्हां ॿुधायो पूरे आवाम खे त हुननि कहिड़ा ॾोह कया आहिनि, छा सोचणु ॾोह आहे, छा सम्झणु ॾोह आहे, छा क़ौम जा ॻाल्हाइणु ॾोह आहे। जेकॾहिं इहो ॾोह आहे त पोइ असां सिंधी सदियुनि खां ॾोही आहियूं। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद, मरकज़ी ऑर्गेनाइज़र एजाज़ लगारी, अदील लगारी, सुप्रीम कोर्ट जे सीनियर वकील एडवोकेट मीर मंगरियो, मेंबर सिंध बार एडवोकेट सजाद चांडियो ऐं ॿिनि वकील अॻुवाण तोड़े तनज़ीमी उहिदेदारनि जी अॻुवाणी में हैदराबाद प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गनी अमान चांडियो, सरमद मीराणी ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जी जबरी गुमशुदगी जी मज़मत कंदे अॻुवाणनि चयो त सियासी कारकुननि खे अगवा करे गुम करणु न सिर्फ़ु इंसानी हक़नि ऐं ख़ुदि रियासती आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, पर इहो संगीन ॾोह पिणु आहे। हिकु पासे कानून लागू कंदड़ इदारा पाण आइन टोड़े ॾींहं जी रोशनी में माण्हुनि खे खंभे गुम करे छॾीनि था, जेको हिकु सिधो सओ ॾाढ ऐं जबर आहे, जंहिंजी जेतिरी बि मज़मत कजे उहा घटि आहे। मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद वधीक चयो त गनी अमान असांजे सथ जो बहादुर साथी ऐं शागिर्द अॻुवाण आहे, जेको हमेशह शागिर्दनि जे मसइलनि तोड़े दरिया ऐं धरती जे मसइलनि ते लतीफ़ जे बैतनि जी रोशनी में आवाज़ु उथारींदो रहंदो आहे। खेसि खंभे गुम कयो वियो आहे। असीं सम्झूं था त गनी अमान खे खंभण सां या ॾाढ करण सां धरती जे हक़नि लाइ जदोजहद रुकिजी नथी सघे। उन करे गनी अमान समेत सिंध मां खंभे गुम कयल समूरनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में हिन तहरीक खे अञा वॾे मोड़ ते वठी वेंदासीं ऐं गनी अमान जी आज़ादी ताईं बिल्कुलु ख़ामोश न वेंदासीं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां पिणु गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे फौरी तौरु आज़ादु करण जो मुतालबो कयो वियो आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरपर्सन डॉक्टर लखू लुहाणे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करणु इंसानी हक़नि जी लताड़ आहे। कंहिं शख़्स में अस्पताल मां खंभे गुम करणु शर्मनाक ऐं बुज़दिलाणो अमल आहे। हीउ वाक़ियो रियासती बेक़ानूनी जी वहशतनाक हक़ीक़त खे ज़ाहिर करे थो। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते गनी अमान चांडियो खे आज़ादु कयो वञे। जॉइंट एक्शन कमेटी पारां हुकूमत ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो वियो आहे त गनी अमान चांडियो खे फौरी तौरु वापसि आज़ादु कयो वञे। संदसि जबरी गुमशुदगी जा ज़िम्मेवार माण्हू कानून जे कटहरे में आंदा वञनि। जॾहिं त इहो पिणु मुतालबो कयो वियो त वकील हादी चट्ठा खे आज़ादु करे संदसि कानूनी हक़नि, इज़हार जी आज़ादी ऐं बुनियादी इंसानी हक़नि जी ज़मानत ॾिनी वञे। जॉइंट एक्शन कमेटी जो वधीक चवणु आहे त हादी ऐं ईमान मज़ारी ख़िलाफ़ रियासत मुख़ालिफ़ सोशल मीडिया पोस्टनि जा सभु इल्ज़ाम ख़तमु कया वञनि। शहरी समाज जे नुमाइंदनि हिकु शागिर्द अॻुवाण इंसानी हक़नि जे वकील जी जबरी गुमशुदगी ऐं गिरफ़्तारी ते शदीद गुस्से ऐं परेशानी जो इज़हार कयो आहे। माण्हुनि जे हक़नि लाइ जोड़ियल जॉइंट एक्शन कमेटी चयो आहे त कराची मां शागिर्द अॻुवाण गनी अमान चांडियो जे अॻुवा ऐं इस्लामाबाद मां वकील हादी अली चिट्ठा जी गिरफ़्तारी रियासत पारां इंतिहाई ज़ालिमाणो क़दम आहे। 37 इंसानी हक़नि जे तनज़ीमनि ऐं दिफ़ा कंदड़नि जे गॾियल इतिहाद पारां जारी बयान में चयो वियो आहे त मुल्क में मुख़ालिफ़ आवाज़ दॿाइण जो हिकु मुनज़म सिलसिलो जारी आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कजे थी।
जॾहिं त ॿिए पासे प्रोग्रेसिव स्टूडेंट्स कलेक्टिव जे शागिर्द अॻवान अली रज़ा चयो आहे त गनी अमान हिकु पुरअमन सियासी कारकुन आहे जंहिं ख़िलाफ़ु न को केस दाख़िल आहे न ई का अदालत खे सज़ा ॾिनी आहे। हीअ जबरी गुमशुदगी दरअसल रियासती दहशत जी हिकमत अमली जो हिसो आहे जंहिंसां ख़ौफ़ ज़रिए हुक्मरानी करण जी कोशिशि थी रही आहे। पर पाकिस्तान जहिड़ी मज़ाहिमती तारीख़ रखंदड़ मुल्क में अहिड़ी हिकमत अमली कामयाबु न थींदी। असां गनी अमान जी फौरी आज़ादी जो मुतालबो करियूं था ऐं रियासत खे चऊं था त असांजी सियासी इज़हार ऐं एहतजाज जे हक़नि ते सौदेबाज़ी क़बूल न कंदासीं। बैनुल अक़वामी इंसानी हक़नि वारी तनज़ीम एमनेस्टी इंटरनेशनल बि ॿिन्ही वाक़िअनि जी मज़मत कंदे बयानु जारी कयो आहे। एमनेस्टी इंटरनेशनल चयो आहे त 28 अक्टूबर ते कराचीअ जी मेमुना इस्पताल मां शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो जो मुबीना तौर ते रियासती अहलकारनि हथां अॻवा इंतिहाई परेशान कंदड़ अमल आहे। हिकु पीउ जेको पंहिंजी बीमार नियाणी जी अयादत लाइ इस्पताल आयो हो उन जो अॻवा न रुॻो बेरहमी ऐं गैर इंसानियत आहे पर संस आज़ादी वक़ार ऐं इंसाफ़ जे हक़ ते सिधो हमिलो आहे। एमनेस्टी मूजिबि शाहिदनि ॿुधायो त सिविल कपिड़नि वारा माण्हू जेके वर्दी पोश अहलकारनि सां गॾु हुआ गनी खे ज़ोरे खंभे खणी विया। इस्पताल में मौजूदु माण्हुनि खे डिॼारियो वियो। संस घर वारनि जा मोबाइल फ़ोन ज़ब्त कया विया। गनी अॻु बि रियासत मुख़ालिफ़ नारा लॻाइण जे इल्ज़ाम हेठि हिकु केस में नामज़द हो ऐं संस अॻवा खां हिकु ॾींहुं अॻु हुन मक़ामी यूनिवर्सिटी में शागिर्द सियासत बाबति तक़रीर पिणु कई हुई। असांखे गनी जी सलामती बाबति सख़्तु ख़दशा आहिनि। पाकिस्तानी इख़्तियारनि खे घुरिजे त फ़ौरी तौरु गनी जी हालत ऐं हंधि ज़ाहिर कनि, केस बिना देर आज़ादु कनि ऐं जांच करे ज़िम्मेवारनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। वुमेन एक्शन फोरम पारां पिणु चयो वियो आहे त हाणे त लॻे थो रोज़ जो मामिलो थी वियो आहे जिते रियासत सुजाॻ ऐं सुधरियल आवाज़ खे चुप कराइण लाइ पंहिंजो ॻरो हथ वधाए थी। सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन पारां गनी अमान चांडियो खे खंभे गुम करण जी मज़मत कई वई आहे। सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन जे चीफ ऑर्गेनाइज़र मुबीन सिंधी ऐं मरकज़ी ऑर्गेनाइज़र सारंग जखड़ पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध में फ़िक्र सच ऐं शौर जी ॻाल्हि करणु अॼु बि हिन रियासत लाइ ख़तरे जी अलामत बणियलु आहे। जेके नौजवान पंहिंजी धरती ॿोली ऐं वसीलनि या अजबे जी ॻाल्हि कनि था से कानून जे नाले में बेनामी क़ुवतनि जे हथ चढ़ी वञनि था। अॼु बि इहो ई सिलसिलो जारी आहे ऐं उनजो ताज़ो शिकार क़ौमी शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो बणियो आहे जंहिंखे रियासती इदारनि हथां कराची में जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। गनी अमान उहो नौजवान आहे जेको तशदुद न पर इल्मु फ़िक्र ऐं इंसानी बराबरी जी ॻाल्हि कंदो रहियो। अहिड़े फ़िक्र खे ख़ामोश कराइण जा हरबा सिर्फ़ु उन्हनि रियासतनि वटि हूंदा आहिनि जेके सच खां डिॼनि थियूं ऐं शऊर खां ख़ौफ़ज़दा आहिनि। सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन सम्झे थी त हीअ अमल न सिर्फ़ु इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे पर सिंध जी शागिर्द तहरीक ख़िलाफ़ु रियासती दुश्मनी जो तसलसल पिणु आहे। असां वाज़ह करियूं था त जेकॾहिं अहिड़ियूं जबरी कारवायूं जारी रहियूं त सिंध जा शागिर्द शऊर ऐं सच दोस्त क़ुवतूं गॾिजी हिकु नई फ़िक्री मज़ाहिम जो आवाज़ बणिबियूं। असीं मुतालबो करियूं था त गनी अमान चांडियो खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे न त सॼी सिंध सरापा एहतजाज हूंदी। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे खंभे गुम करण वारे वाक़े ते मुख़्तलिफ़ ख़बरूं। हाणे ख़बरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ॿियूं मुख़्तलिफ़ ख़बरूं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। सिंधियाणी तारीख़ तरफ़ां 16 नवंबर ते हैदराबाद सिटी गेट खां प्रेस क्लब ताईं ऐलानियल सिंध दुश्मन मनसूबनि सिंध खे टुकरा करण जी साज़िश कारपोरेट फार्मिंग कैनालनि मैदनी वसीलनि ते धाड़नि क़बीलाई दहशतगर्दी कारोकारी ऐं औरतुनि ते ज़ुल्मनि ख़िलाफ़ मार्च में भरपूर शिरकत कराइण लाइ अवामी तहरीक गोलाड़ची तालके जो इजलास ज़िले बदीन जे सदर मेहरान दरस जी सदारत में थियो जंहिंमें अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी नायब सदर सतार रिंद, मरकज़ी अॻवान डॉक्टर रसूल बश ख़ासकेली, नूर नबी पलीजी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में 16 नवंबर जी रैली में गोलाड़ची ऐं ज़िले बदीन मां भरपूर शिरकत कराइण लाइ रिथाबंदी कई वई। इजलास में ॻाल्हाईंदे अॻवान चयो त सिंध सरकार जी ज़राए दुश्मन पॉलिसियुनि सबबि हारियुनि ऐं आबादगारनि खे तबाह कयो वियो आहे।
गोलारची बदीन समेत लाड़ जे समूरनि ज़िलनि में सारियुनि जो फसल लथो आहे त वापारियुनि सारियुनि जो अघु किराए छॾियो आहे। गैर क़ानूनी कटौतियूं कयूं वञनि थियूं। वापारियुनि सां समूरनि ज़िलनि जा डीसीज़ ॾोहनि में मुलविस आहिनि। अहिड़ो अमल सिंध जे हारियुनि ऐं आबादगारनि सां सरासर ज़ुल्म आहे। अॻवाननि वधीक चयो त बदीन, सिजावल, ठठे ऐं ॿियनि ज़िलनि में मनशात उरूज ते आहे। आइस जहिड़ो मोतमार नशो आम आहे। स्कूल जे ॿारनि ताईं पहुचायो वञे थो। पुलिस जा आला ऑफिसर ऐं मक़ामी थाणा मनशात जे विकिरे ऐं ॿियनि ॾोहनि में शामिल आहिनि। अॻवाननि जो वधीक चवणु हो त प्राइमरी स्कूलनि में तालीम नाहे, स्कूल बंदि आहिनि। तालीम खाते जा ऑफिसर करप्शन में मुलविस आहिनि। हर करप्ट ऑफिसर खे ॻोल्हे खातनि में रखियो वञे थो। अॻवाननि जो वधीक चवणु हो त सालनि खां वठी अफ़गानी, बर्मी, बिहारी, बंगाली, हिंदुस्तानी, ताजिक, रोहिंग्या ऐं ॿिया लखे माण्हू गैर क़ानूनी सिंध में रहनि था। अफ़गानियुनि खे ॿियनि सूबनि मां कढियो पियो वञे, पर सिंध सरकार अफ़गानियुनि खे निकाले ॾियण बदिरां तहफ़ुज़ ॾेई मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबाद करे रही आहे, जेको इंतिहाई शर्मनाक अमल आहे। अॻवाननि चयो त सारियुनि जो अघु 4000 रुपया फ़ी मण मुक़ररु कयो वञे। मनशात में मुलविस पुलिस अहलकारनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी अॻवान डॉक्टर रसूल बश ख़ासखेली, अली मोहम्मद परवेज़ ऐं ॿियनि चयो आहे त सिंध हुकूमत जी नाअहली सबबि सिंध में एड्स, डेंगी ऐं मलेरिया समेत मुख़्तलिफ़ वबाई बीमारियूं तेज़ी सां फैलिजी रहियूं आहिनि। इस्पतालनि में मरीज़नि जे इलाज लाइ का बि सहूलियत मौजूदु न आहे। डेंगी जी टेस्ट ई नथी कई वञे। पीपल्स पार्टी सरकार सिंध जे ख़ानगी इस्पतालनि खे कोस घर ऐं सरकारी इस्पतालनि खे रेफर सेंटर बणाए छॾियो आहे। अॻवान चयो त सिंध सरकार नयूं इस्पतालूं क़ाइमु करण बदिरां अॻु में मौजूदु रूरल हेल्थ सेंटर बि ख़तमु करे रही आहे। पीपल्स पार्टी सिहत खाते खे करप्शन जो गढ़ बणाए छॾियो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त एड्स, डेंगी ऐं मलेरिया समेत समूरियुनि वबाई बीमारियुनि जे ख़ात्मे लाइ हंगामी उपाउ वरिता वञनि। इस्पतालनि में डॉक्टरनि जे चेकअप, दवाउनि ऐं टेस्टनि समेत समूरियुनि सहूलियतुनि खे यकीनी बणायो वञे। क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो अॼु ठठे में यूथ कॉन्फ्रेंस में ख़ासि महिमान तौरु शिरकत कंदो। अयाज़ लतीफ़ पलीजे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त शुगर मिलनि खे 15 अक्टूबर ते चिमनियूं ॿारणु खपंदियूं हुयूं, पर सिंध सरकार जी नाअहली जे करे न कमनि जो सरकारी अघु मुक़ररु कयो वियो आहे, न वरी शुगर मिलूं चालू थी सघियूं आहिनि, न वरी चालू करण जो को नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। सिंध हुकूमत फौरी तौरु कमनि जो सरकारी अघु फ़ी मण 600 रुपया मुक़ररु करे ऐं 10 नवंबर ते शुगर मिलूं चालू करण जो नोटिफिकेशन जारी करे त जीअं वक़्त सिर कणक ऐं ॿियनि चेटी फसलनि जी पोखी करे सघिजे। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त सिंध जे माण्हुनि वटि पुरअमन जदोजहद खां सवाइ ॿियो रस्तो न आहे। पाणी ते धाड़े, बदअमनी, कारपोरेट फार्मिंग, करप्शन, ॾोहनि, मेरठ जी लताड़, ज़रई फसलनि जा घटि अघु मिलणु, मनशात, अफ़गान समेत धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां सॼी सिंध में जदोजहद कई पई वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त पंजाब ऐं पख्तून जो मिडल क्लास ऐं करोड़पति मुक़ाबले जे मैदान में आहिनि। सिंध जो मिडल ऐं अपर क्लास रुॻो फेसबुक ते तबसरण लाइ तयारु आहे। जेसिताईं पीपल्स पार्टी जी करप्ट सिंध हुकूमत इक़्तिदार ते क़ाबिज़ रहंदी, तेसिताईं सिंध ख़ुशहाली नथी हासिलु करे सघे। हारियुनि मज़दूरनि खे सम्झणो पवंदो त मौजूदा सिंध हुकूमत वटि उन्हनि जी तरक़ी ऐं ख़ुशहाली बदिरां तबाही जो मनसूबो आहे। पीपल्स पार्टी ऐं करप्ट हुक्मरान सिंध खे ग़ुलाम बणाइण लाइ जहालत, गुरबत ऐं मनशात मड़े रहिया आहिनि। हिन वक़्तु सभ खां वधीक सिंध मसइलनि जे घेरे में आहे। सिंध जा माण्हू बुखिया कोन आहिनि। सभु वसीला सिंध में 72% गैस, 59% पेट्रोल, वॾो बंदरगाह कारूंझर ग्रेनाइट सिंध वटि, कोस्टल बेल्ट सिंध वटि, दुनिया जो 6 नंबर वॾे में वॾो कोयले जो ज़ख़ीरो सिंध वटि आहे। उन्ही सभिनी वसीलनि जे हूंदे सिंध मसइलनि में घेरियल आहे। सॼी सिंध जी आवाम खे पंहिंजी सियासी पार्टियुनि ऐं क़यादतनि सां गॾु बीहणो पवंदो। सिर्फ़ु सोशल मीडिया ते दाहिण सां मायूसी ऐं डिप्रेशन पखेड़ण सां मसइला हल कोन थींदा, जदोजहद करणी पवंदी। सिंध यूनाइटेड पार्टीअ जो मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह इंसाफ़ हाउस हैदराबाद ते पहुतो। तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान जी गॾिजाणी हैदराबाद में थी गुज़री।
जंहिंमें 14 नवंबर ते हैदराबाद बाईपास ते जलसो करण जो ऐलान कयो वियो। गरजाणी में सिंध यूनाइटेड पार्टी जे वफ़द शिरकत कई। वफ़द में सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़ो, डिप्टी सेक्रेटरी असगर कुरैशी, डिविज़नल सदर मुनवर अली ख़ासकली ऐं ॿिया शरीक थिया। जॾहिं त उन मौक़े ते हैदराबाद में जलसे जो ऐलान कयो वियो। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले कंबर शहदाद कोट पारां ज़िले अंदरि वधंदड़ बदअमनी, मनशात, जुआ ऐं स्मगलिंग जे ख़िलाफ़ हलंदड़ मरहलेवार जदोजहद जे सिलसिले में SSP कंबर शहदाद कोट साजिद अमीर शहदाद कोट पहुची STP ज़िले सदर कामरेड हयात तुनियो, शबीर मक्सी, इमदाद सुमरो ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई। शहदाद कोट समेत ज़िले जे मसइलनि ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वियूं। SSP पारां सॼे ज़िले में अमन अमान, मर्शात ऐं जुआ ऐं स्मगलिंग ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करण जे वाइदे मूजिबि हलंदड़ जदोजहद कुझु वक़्त लाइ मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो। खानपुर महर में मज़दूर यूनियन जे सॾ ते ॾिहाड़ीदार पोरियतनि उजरत न वधाइण ख़िलाफ़ ग़ुलाम यासीन सियाल, फ़िदा मलिक, अकबर चन्ना, शाह मोहम्मद शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मज़दूरनि जो चवणु हो त वापारी असांखे फ़ी ॿोरी ते 8 रुपयनि जे हिसाब सां मज़दूरी ॾियनि था, जंहिंसां असांजो गुज़र सफ़र नथो थिए। हुन चयो त महांगाई जे दौर में असांखे वधीक मुआवज़ो ॾिनो वञे। असांखे फ़ी ॿोरी 10 रुपयनि जे हिसाब सां मज़दूरी वधाए ॾिनी वञे। म्यूनिसिपल कमेटी बदीन जे मुलाज़िमनि करप्शन ख़िलाफ़ कमु छॾ हड़ताल करे छॾी। उन मौक़े ते यूनियन अॻुवान मुकेश, सनी चौहान, असगर मला ऐं ॿियनि चयो त म्यूनिसिपल कमेटी जे मुख़्तलिफ़ शोबनि जहिड़ोकि सैनिटरी, वाटर सप्लाई ऐं ड्रेनेज में मुलाज़िमनि जी शदीद खोट आहे, पर उन जे बावजूदि नयूं गैर क़ानूनी भर्तियूं करे वॾियूं सणबियूं पोस्टूं ॾिनियूं वियूं आहिनि, जिन खे फ़ौरी तौर ते हटायो वञे ऐं करप्शन जी जांच कराई वञे। ख़ैरपुर जी सिविल अस्पताल जे हाउस जा बि डॉक्टरनि 4 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक शुरू करे छॾी आहे। काल्ह बि एहतिजाज कयो वियो। एहतिजाज कंदड़ डॉक्टर लारेब, डॉक्टर अक्सा, डॉक्टर हिना, डॉक्टर सिजाद सोढड़, सऊद चांडियो ऐं ॿियनि चयो त सिविल अस्पताल इंतिज़ामिया गुज़िरियल 4 महीननि खां पघारूं जारी न कयूं आहिनि, जंहिं सबबि फाका कशी जो शिकार आहियूं। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते असांखे पघारियूं जारी कयूं वञनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन